Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां वञो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, इंतहाई अहम ख़बर पाकिस्तान जे सियासी मंज़रनामे ते काफ़ी वॾी ख़बर हिन खे सम्झो पियो वञे जेको 18 अक्टूबर ते PDM जो जलसो उन खां पोइ सुबुह जो सवेर 19 अक्टूबर जी सुबुह जो सवेर मरियम नवाज़ जे कमरे खे तालो भञी हुन जे मुड़ुस खे जेको गिरफ़्तार कयो वियो हुयो ऐं उन खां पोइ जेका शयूं अनफोल्ड थियूं हुयूं जंहिंमें चयो वियो हो त IG सिंध ऐं ॿियनि आला पुलिस ऑफिसरनि खे अगवा कयो वियो हो। इहो टर्म इस्तेमालु थियो हुयो या उन्हनि खे जेको आहे यरगमाल बणायो वियो हो, जंहिंखां पोइ इहा कार्रवाई थी हुई। उन खां पोइ असां ॾिठो हुयोसीं त वज़ीर आला बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, पोइ आहे बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस करे आर्मी चीफ खे जेका आहे अपील कई हुई त उहो हिन मामले जो इंक्वायरी कराए ऐं उन खां पोइ इंक्वायरी जे लाइ फ़ोन कई वई आर्मी चीफ पारां बिलावल खे, जंहिंमें चयो वियो हुयो त असां इंक्वायरी करण लाइ तयारु आहियूं। इन विच में पुलिस ऑफिसरनि जेके आहिनि उहे छुटियुनि मोकलनि जी दरख़्वास्तूं ॾियणु शुरू कयूं हुयूं। बहरहाल उहो मामिलो हैंडल थियो। आर्मी चीफ यकीन दहानी कराई हुई त उहा इंक्वायरी थींदी। अॼु ISPR जे मुताबिक़ उहा इंक्वायरी वाइंड अप थी आहे। इन इंक्वायरी में जेको आहे रेंजर ऐं ISI जे अहलकारनि खे मुलविस ॼाणायो वियो आहे। तोड़े जो प्रेस रिलीज़ जी ॿोली जेका आहे उहा काफ़ी मुंझाईंदड़ आहे, पर बहरहाल इहो तय कयो वियो आहे त उन्हनि ऑफिसरनि खे उन्हनि जे पंहिंजे ड्यूटियुनि तां हटायो वियो आहे ऐं उन खां पोइ उन्हनि जे लाइ GHQ में फर्दर उन ते इंक्वायरी थींदी। मामले जे वधीक तफ़सील मालूम करण लाइ उनजो जाइज़ो वठण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे मारूफ़ सहाफ़ी नामियारे तजनिगार जनाब इम्तियाज़ आलम साहब सां। इम्तियाज़ साहब सलाम अलैकुम। जी वालेकुम अस्सलाम। इम्तियाज़ साहब, किस तरह देखते हैं कि ये जो डेवलपमेंट हुई है 18 तारीख को, फिर 19 को जो हुआ, फिर प्रेस कॉन्फ्रेंसेस हुई, बिलावल ने सीधा बाल आर्मी चीफ के कोर्ट में डाल दिया कि आप इंक्वायरी कराएं और आर्मी चीफ ने फिर फ़ोन करके उसको यकीन दहानी भी कराई और आज वो नतायज आ गए। ISPR ने ऐलान कर दिया कि वो इंक्वायरी कंक्लूड हुई है और उसमें ISI और रेंजर्स के एहलकार मुलविस पाए गए और उनको ड्यूटियों से हटा दिया गया है। उन पर फर्दर जो होगा वो GHQ के अंदर कार्रवाई होगी। किस तरह देखते हैं इस डेवलपमेंट को आप? देखिए, मैं समझता हूँ कि आर्मी चीफ का इसका नोटिस लेना और एक सियासतदान को फोन करके, यानी बिलावल भुट्टो को फोन करके यकीन दिलाना कि 10 दिनों में ये इंक्वायरी हो जाएगी मुकम्मल, मैं समझता हूँ कि ये एक अच्छा मुस्तहसन कदम था। अब जो इंक्वायरी की रिपोर्ट सामने आई, इस पे सवाल उठ रहे थे जी 15 दिन हो गए, 10 दिन का वादा था। अब वो ISPR के प्रेस रिलीज के मुताबिक वो नतीजा कुछ उन्होंने समरी उसकी बयान कर दी है। अब हमें कुछ चीजें मालूम नहीं है। एक तो हमें ये मालूम नहीं है कि कोर्ट ऑफ इंक्वायरी की क्या डिटेल्स हैं, वो हमारे सामने नहीं है। दूसरा ये कि वहां से इन्हें तब्दील तो कर दिया गया है, ट्रांसफर किया गया है, लेकिन इनके खिलाफ किस तरह के इल्जाम के तहत कार्रवाई हो रही है, इन्होंने क्या वायलेशन की थी और उसकी आर्मी की अपने कानून के आर्मी एक्ट के मुताबिक क्या सजा बनती है, और वो उन्होंने कहा है कि GHQ में वो अभी प्रोसीडिंग होंगी। वो क्या होंगी हमें पता नहीं। इस पर जो बहस बजाते खुद ये नोटिस लेना और इनके खिलाफ एक तरह का डिसिप्लिनरी कार्रवाई करना, तो इन फौजियों के जो कैरियर्स पे इसका मनफी असर पड़ेगा। मेरा ख्याल है कि वो मजीद प्रोग्रेस नहीं कर सकेंगे, प्रमोशन उनकी नहीं हो सकेंगी। एक तो ये सीधा नतीजा निकलता है। दूसरा ये है कि मजीद इन पर क्या करेंगे, ये मिसाल बनती है। ये फैसला फौज का, अब फौज की तरफ से दावा आता है कि हमारा अपना बड़ा कड़ा एहतसाब का निज़ाम है, वो एक टेस्ट पे आ जाएगा। उसका इम्तहान होगा कि कितना कड़ा निज़ाम है। अब इस पे जो बहस हो रही है वो ये हो रही है, अभी मैंने बदलो चैनल पे, जो हमारा YouTube पे चैनल है, उस पे मैंने इंटरव्यू किया फरदुल्ला बाबर साहब का, जो कि पीपल्स पार्टी के सेक्रेटरी जनरल हैं PPPP के, और दूसरा ये दस्तगीर साहब से, जो फॉर्मर डिफेंस मिनिस्टर हैं और मुस्लिम लीग नवाज के लीडर हैं, उनका इंटरव्यू किया है। तो उनका तो बहुत सख्त रद्द अमल था।
بابر صاحب کا کہنا یہ تھا کہ یہ تو مٹی ڈالنے والی بات ہے، یہ کور اپ کرنے کی بات ہے، اور یہ بہت سنگین جرم تھا جو آئینی اور قانونی حدیں کراس کی گئی، اور دو اداروں میں لڑائی ہو جاتی تو کیا ہوتا، اور ان کے خیال میں یہ آئی واش ہے، اور اس سے وہ مطمئن نظر نہیں آئے۔ ان کے خیال میں کہ یہ تو پی ڈی ایم کا بھی یہی کہنا ہے کہ ادارے اپنی حدود میں نہیں رہتے، اپنی حدود سے نکل جاتے ہیں، اور لہذا ایک آئینی نظام ہر وقت خطرے میں رہتا ہے، یا آئین کی بالادستی ٹوٹ جاتی ہے، نہیں رہتی۔ یہ تو پیپلز پارٹی، انہوں نے کہا کہ میری انفرادی رائے ہے۔ اب یہ جو دستگیر صاحب ہیں جو مسلم لیگ کے ڈیفینس منسٹر بھی رہے ہیں، انہوں نے بھی اسی طرح کی رائے دی ہے۔ انہوں نے کہا کہ نواز شریف کا بیانیہ تو یہی ہے کہ ادارے اپنے حدود میں رہے، اور یہ کہ ادارے حدود میں نہیں رہتے، اور اداروں کے افسر وہ کام کرتے ہیں جس کی آئین میں گنجائش نہیں ہے۔ میں سمجھتا ہوں کہ یہ جو میری اپنی رائے ہے وہ یہ ہے کہ یہ واقعی ایک سنگین وائلیشن تھی۔ میں نے کہیں پڑھا، دیکھا، سنا کہ بھئی آئی جی نے کہا یار یہ تو ہم رپورٹ تو ہم ویسے درج کر لیتے، اس کے لیے آپ کو اتنا تکلف اور تکلیف اٹھانے کی یہ کیا ضرورت تھی۔ پھر یہ کہ جو جواز دیا گیا کہ وہ غصے میں آ گئے، جذبات میں آ گئے، اور ان پر عوامی دباؤ تھا، تو عوامی دباؤ تو ہر مسئلے پہ ہوتا ہے، تو کیا اس پر فوجی افسران اپنے طور پر ایکٹ کرنا شروع کر دیں گے تو ملک میں انارکی ہو جائے گی، آئینی ڈھانچہ ٹوٹ جائے گا۔ سر یہی تو میں معلوم کرنا چاہتا، جو پریس ریلیز میں کہا گیا ہے کہ they were under increasing public pressure to ensure prompt action as per law۔ ہاں تو وہ پبلک پریشر کیا تھا؟ حلیم عادل شیخ اور راجہ اظہر اور علی عزیز جی جو ہے، وہ 3 MPA جو اب اس کے پیچھے علی زیدی صاحب تھے، جن لوگوں نے یہ سارا اس شام سے ہی جب پی ڈی ایم کا جلسہ ہو رہا تھا، تو اس کو پبلک پریشر کون سا پروسیشن ہوا تھا، پبلک پریشر کا کون سا وہ اظہار تھا جو کسی میڈیا کو نظر نہیں آیا، جو کسی اپنا پولیٹیکل پارٹی کو نظر نہیں آیا، جو پولیس کو نظر نہیں آیا، جو وفاقی حکومت کو نظر نہیں آیا، جو صوبائی حکومت کو نظر نہیں آیا، وہ سیدھا جا کے ڈی جی رینجرز یا سیکٹر کمانڈر کے آفس تک وہ پبلک پریشر جا کے پہنچا۔ وہ کون سا پبلک پریشر تھا؟ دیکھیے، اگر ہم مان بھی لیں، آپ کے خیال میں تو یہ نظر آتا ہے کہ پبلک پریشر نہیں تھا۔ نہیں، میں تو کہہ رہا ہوں کہ اس وقت ہر کوئی چیزوں کو دیکھ رہا تھا نا، کہ جب یہ مریم اتری تھی۔ اگر میں اور بات کہہ رہا ہوں، جی میں کہہ رہا ہوں اگر پبلک پریشر تو 10 دفعہ آتا ہے، کہیں فرقہ وارانہ فساد ہو گیا، کہیں بلڈنگ گر گئی، کہیں لوگوں نے کسی بلڈنگ میں گھس گئے جلوس والے، جلوس لے کر، تو کیا اور اس پر پبلک پریشر آئے گا تو کیا یہ اس پہ کوئی ایس پی یا ڈی سی یا کوئی میجر جنرل یا کوئی لیفٹیننٹ جنرل یا کوئی گورنر وہ اپنے طور پر بغیر قانونی طریقہ کار کے ایکٹ کر سکتا ہے؟ اور بھائی دیکھیے، فوج کے افسران تو ان کے بارے میں کہا جاتا ہے وہ بہت ہی ڈسپلنڈ ہوتے ہیں۔ میں تو اس سے بھی اور پوچھنا چاہتا ہوں کہ اگر یہ پبلک پریشر پہ یہ ادارے جو کہا گیا ہے پرامپٹ ایکشن ایز پر لا، یہ ایز پر لا، یہ پرامپٹ ایکشن کرنے کا اختیار کس آئین اور کس قانون کے تحت ہے ان اداروں کو؟ اب وہ اس کا آگے وہ تو یہ نہیں کر سکتے تھے، لیکن اس کے آگے وہ کہہ رہے ہیں کہ وہ وانٹنگ تھا، پولیس نے کوئی اس پہ زیادہ ٹھیک رد عمل ان کی طرف سے۔ تو 12 اکتوبر پہ کیوں نہیں کیا حضور؟ 12 اکتوبر پہ کیوں نہیں کیا جب پولیس بیٹھی ہوئی تھی خاموشی سے اور لوگ جو ہے وہ قتل ہو رہے تھے؟ اس وقت یہ پولیس کا این ایکشن کیوں نظر نہیں آیا؟ اس وقت کیوں نظر نہیں آیا جب بلدیہ فیکٹری کے اندر وہ لنگڑا، کوئی کانا، کوئی وہ چرس اپنا چرا کے بیٹھے ہوئے تھے اور وہ فیکٹری جل رہی تھی؟ اس وقت کیوں نظر نہیں آیا جو 4 اپنا دہائیوں سے کراچی کے اندر یہ دنگے، فساد، یہ ہڑتالیں، یہ سارا شہر بند، کاروبار بند، قتل و غارت کا جو تھا سلسلہ، اس پہ کیوں نظر نہیں آیا ان ایکشن پولیس کا ان کو؟ دیکھیے نا، اس پر آنا چاہیے تھا، اس پر بھی قانون کو رستہ لینا چاہیے تھا، نہیں آیا نظر، تو وہ قانون کی عملداری جو ذمہ داری بنتی ہے
कानूनी तरीके से वो पूरी नहीं की गई। अब अगर ये किया गया है, ये जो किया गया ये भी कानून की अमलदारी गैर कानूनी तरीके से की गई और जिस पर इतराज हुआ, और यही पीडीएम भी शोर बिचा रहा है और कि भाई ये तो आप अपने हाथ में कानून और आइन को नहीं ले सकते। तो वो ये जो मामला है कि जो हमारे लाहौर के कोर कमांडर थे वो कराची के गवर्नर भी बने, क्या नाम था उनका, कराची के गवर्नर भी बने, अमीरुद्दीन हैदर। वो मुझे बताया, मैंने सुना उन्हें एक दफा कि भाई कुछ जुलूस इलाज निकल रहे थे तो उन्हें बड़ा तैश आया कि ये क्या हो रहा है इस मुल्क में और फला हो रहा है और हम कैसे खामोश रह सकते हैं। मैंने कहा जी सवाल ये को मेरे लिए भी तशवीश का बायस है और आपके लिए भी था, तो लेकिन आप एक्ट नहीं कर सकते थे। वो तो जो इंतजामिया है वो एक्ट करेगी या आप इंतजामिया आपको बुलाएगी कानून के तहत। तो मैंने सुना वो आई साहब ने कहा यार ये तो रिपोर्ट तो हम आप वैसे भी दर्ज कर लेते, आप हमें फोन कर लेते और वो करते भी हैं, लेकिन जब केस बनेगा इन्वेस्टिगेशन के बाद तो वो केस बना ही नहीं, तो केस खारिज ही हो गया है। तो लिहाजा अब सवाल ये है कि अगर वो नहीं हुआ तो उन्हें तो इख्तियार नहीं था कानून के, किस कानून के तहत उन्हें इख्तियार था, ये तो बहस तय हो गई है। खुद जनरल बाजवा की जो कायम करदा कोर्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है, नहीं जो कोर्ट ऑफ इंक्वायरी है, कोर्ट ऑफ इंक्वायरी है, उसने अभी तक जो आईएसपीआर ने जो बयान जारी किया है उसमें तायुन नहीं किया कि किस लेवल के अफसरान को हटाया गया है। मेरा ख्याल है कि उन्हीं टॉप अफसरों को निकाला गया है, बदला गया है कि जो कि इस कार्रवाई में मुलव्वस पाए गए। तो आप कहते हैं कि डीजी रेंजर्स और आईएसआई के सेक्टर कमांडर दोनों को हटाया गया है, क्योंकि उनके फैसले के बगैर, हुक्म के बगैर रेंजर्स नहीं कर सकती थी और आईएसआई भी नहीं कर सकती थी। लेकिन वहां पे जो कहा गया है, जो आईएसपीआर का जो अपना प्रेस रिलीज है उसमें अफसरान का तायुन नहीं है। उन्होंने नाम नहीं दिए। नहीं नाम नहीं, ओहदे तो बता देते हैं ना कि इस लेवल के अफसरान के खिलाफ कार्रवाई की गई। आप उन्हें आईएसपीआर को फोन करके बताएं कि जी पूछे कि जी कौन लोग जिन्हें बदला गया, ट्रांसफर किया गया। मेरी तो उन तक पहुंच नहीं है ना मैं उन्हें कॉल कर सकता। तो आप क्या समझते हैं कि बिलावल भुट्टो जरदारी साहब तो उसने तो थैंक्स कहा है अपना उसको, जिस तरह आप कह रहे हैं कि फरतुल्लाह बाबर जो है वो इससे नाखुश हैं, दस्तगीर साहब के बारे में आप खुरम दस्तगीर की शायद बात करें कि वो भी नाखुश हैं, तो अब क्या होगा कि ये मसला सेटल हो गया, अब मट्टी पाओ आगे बढ़ो और क्या होगा? नहीं, अब ये पार्टियों वाले तो कह रहे हैं कि ये इससे कवर अप किया गया है, मुतमईन नहीं है, लेकिन मैं समझता हूं कि चले बहुत ना होने से कुछ होना बेहतर है कि ये एक तरह की सरजनिश हुई है उन अफसरों की जिन्होंने कार्रवाई की या जो हद से गुजर गए या जो बहुत ज्यादा और जेलस हो गए। अब वो ये फौज का काम है, हम सुनते हैं कि एहतसाब का निज़ाम है बड़ा कड़ा फौज का, तो हम देखेंगे कि भाई उस निज़ाम के तहत मजीद कार्रवाई क्या हुई। उसमें तो कोई प्रेस रिलीज में कुछ और बात नहीं है, उसमें ज्यादा बातें छुपाई गई हैं, बताई कम की गई, उस पर हम क्या बात करें। देखें 3 वाकयात मेरे सामने है। एक अपना जो हुआ था अपना हैदराबाद के अंदर, माई जिंदो के ने अपने बेटों की उसके लिए एक फौजी अफसर ने जो मुलविस थे उसके खिलाफ बड़ी जद्दोजहद की, उसकी बेटियों ने खुद को आग लगाई, तब जाके वो मसला कोई इंसाफ के कटहरे तक पहुंचा। दूसरा मसला था बलूचिस्तान के अंदर जिसमें एक अपना फौज के अफसर डॉक्टर शाजिया के साथ ज्यादती का मामला था। अकबर बुख्ती ने स्टैंड लिया, वो बढ़ता बढ़ता अकबर बुख्ती की शहादत तक चला गया, तब जाके वो कुछ हुआ वहां पे। तो तीसरा वाकया था एक रेंजर्स एहलकार ने यहाँ पे एक अपना आदमी को कत्ल किया था और वो जो है वो कैमरा की आंख ने उसको रिकॉर्ड किया था, फिर वो सब ने देखा, तब जाके वो प्रेशर बना, तब जाके वो मामला थोड़ा आगे बढ़ा था। अब जिस तरह ये मामला हुआ है और बिलावल भुट्टो जरदारी ने जिस तरह शुक्रिया अदा कर दिया है, आपके ख्याल में
یہ جس طرح آپ کہہ رہے ہیں کہ سنگین خلاف ورزی ہوئی ہے یا فرحت اللہ بابر صاحب کہہ رہے ہیں کہ سنگین خلاف ورزی ہوئی ہے، اگر واقعتاً سنگین خلاف ورزی ہوئی ہے تو پھر ایکشن بھی اس طرح کا سنگین ہونا چاہیے اور وہ پبلک کو نظر آنا چاہیے تاکہ پبلک کا ان اداروں کے اندر جو اپنا ٹرسٹ ہے وہ ڈیولپ ہو۔ آپ کے خیال میں آپ وہ ہوتا ہوا دیکھ رہے ہیں؟ دیکھیے مجھے تو اب اس کے آگے پتہ نہیں ہے کہ جو کورٹ آف انکوائری ہے اس نے کیا فائنڈنگ دی ہیں، مزید کیا پروسیجر ہوتا ہے آرمی ایکٹ کے تحت، ان افسروں سے مزید کیا کیا جائے گا، تو مجھے تو معلوم نہیں ہے۔ انہیں فی الحال ایک پنشمنٹ تو ان کی ٹرانسفر کی شکل میں ہوئی ہے، آگے ان کی برطرفی ہوتی ہے یا ان کی پروموشن رک جاتی ہے، وہ بھی پنشمنٹ کی فارمز ہیں، تو لیکن یہ بحث چلتی رہے گی کہ یہ لوگ اس سے مطمئن میرے خیال میں نہیں ہوں گے کہ جو کچھ ہمارے سامنے آیا ہے۔ سر اس میں دو ڈیفرنٹ ایسپیکٹ ہیں اس بات کے امتیاز صاحب، ایک تو پولیس افسران کو یرغمال بنانا، دوسرا وہ ایسے معاملے پہ جو وہاں پہ اس کا کمرہ توڑ کے یہ ساری کاروائی پہ مجبور کرنا۔ یہ دو ڈیفرنٹ بالکل ایسپیکٹ ہیں کہ پولیٹیکل پارٹیز ہے، مثال کے طور پر حلیم عادل شیخ صاحب اور پی ٹی آئی کے لوگ اگر وہ کر رہے تھے تو وہ تو اور بات ہے، ایک سیاسی رسا کشی کے اندر ہمارے ادارے اس طرح آ کے اتنے بڑی لیول پہ چلے جائیں کہ وہ مریم نواز اور اس کے شوہر کا کمرہ توڑ کے اس کو وہاں سے نکال دیں، یہ ہے تو کچھ زیادہ ہی معاملہ۔ آپ میرا خیال ہے اس معاملے کو زیادہ بنا رہے ہیں۔ اس ملک میں کیا کیا پہاڑ نہیں ٹوٹے، ضیاء الحق کا دور یاد ہے آپ کو، یحییٰ خان کا دور یاد ہے، اب ایک آئی جی کو اٹھا کے لے گئے، یہ جو بچے صبح شام غائب ہو جاتے ہیں ان کا نوحہ پڑھنے والا کوئی نہیں ہے، نہ عدالتیں کیس لیتی ہیں، نہ وکیل انہیں ملتا ہے، صحیح بات۔ وہ یہ بھی نہیں کہہ پاتے، جو اغوا ہوتے ہیں واپس آ جاتے ہیں وہ کہتے ہیں ہم تو گلگت بلتستان کی سیر کرتے گئے تھے۔ صحیح بات۔ تو یہ جو آپ یہ مسئلہ تو اس لیے آ گیا کہ ہائی پروفائل کیس بن گیا، اس میں یہ افسر واقعی بہت حد سے گزر گئے اور آئی جی کو انہوں نے اٹھا لیا، تو مجھے تو خوشی ہوئی کہ انہوں نے آئی جی کو اٹھا لیا۔ مجھے خوشی اس بات کی ہے کہ عام شہری اٹھائے جا رہے تھے تو یہ ایک کیس ہی نہیں تھا عام آدمیوں کا، نہ وہ کمیشن جسٹس جاوید اقبال والا کچھ کر سکا، نہ وہ ویریس چیف جسٹس جو نوٹس لیتے رہے، نہ اس میں سے کچھ نکلا۔ تو شہریوں کی بیچارگی میں دیکھتا ہوں تو چلو یہ تو پولیس والے تھے، افسروں نے کہا جی ہم 10 دن کے لیے کام چھوڑ رہے ہیں، تو وہ اس لیے وہ کرنا پڑا، ورنہ یہ شاید کوئی عام کیس ہوتا کوئی پوچھتا بھی رہا۔ بڑی مہربانی امتیاز عالم صاحب، آپ نے بڑا اچھا کنکلیوڈنگ نوٹ دیا کہ ناظرین ملک کے اندر عام شہری کترن وقتن کا وٹھی یا کرایہ پہ اچے تو پولیٹیکل ایکٹیوسٹ جکے وہ کھیا پیا ونن، وہ گم کیا پیا ونن، کیترن جا مسخ شدہ لاشوں جکے آیوں، کیترن جا جکے وہ وائسر تبدیل تھل وہ مانو موٹیا پو انہن کے مجبورن یہ چونا پیو تو ہو جکو ہے کیڑا گھمن ویا ہوا، کترا مانو جکے انہن پریس کانفرنسوں کیوں انہن پان کے مین اسٹریم میں شامل تھیण جا اعلان کیا، یہ سجو سلسلو تھیندو رہو۔ امتیاز عالم صاحب جی گال بجائے تو آئی جی جو یرغمال بنائے جن تو جے کرے یہ کم از کم ایشو تو تھو پر وہ مسکین مانو جن کے لئے تاج جویوسا پنجے پٹ کے لئے جکا ہن جدوجہد کئی اسان جی بھینرن سسوئی اور سورٹھ وارن جن پنجے پنجو بھائرن پیرن لائے جے کوششوں کیوں، وہ سبورو منظرنامو بلوچستان جے ماما قدیر جو وہ جو پیدل پندھ ہے ان میں جے اسان جو بلوچ بھینروں جے ہوئیں ان میں شامل ہوئیں جن یہ سجو پندھ کرے اسلام آباد پہتوں، یہ ایکڑو وڈو داستان ہے بہرحال پاکستان جے لئے اساں سبنی جے لئے تو اساں سبھی جے ہن ملک جا شہری آیوں انہن کے انصاف جے دائرن انصاف جو جے پنجو جکو نظام ہے اسان جو جکو پولیس عدالتوں جکو نظام ہے
उन्ही मां गुज़ारे जेकॾहिं असांखे मथां जेकॾहिं कुझु शामिलु थिए थो को ॾोह साबित थिए थो उन मां गुज़ारे जेकॾहिं असांखे उहो कयो वञे पर इहो सॼो जेको दाहूं आहिनि उन्हनि भेनरुनि जूं उन्हनि माइरुनि जूं उन्हनि पीअरनि जूं उन्हनि पुटनि जूं उहे माइरुनि जूं ऐं पुटनि जूं पीअरनि जूं दाहूं जेके आहिनि उहे न का चीफ जस्टिस को उनखे वर्नाए सघियो न जावेद इक़बाल जी उहा कमीशन वर्नाए सघी न असांजियूं सिविलियन हुकूमतूं ही हुकूमत उनखां अॻी हुकूमत उनखां अॻी हुकूमत उनखां अॻी हुकूमत खे वर्नाए सघियूं पर बहरहाल आई जी जे चेक करे इहो मामिलो कम अज़ कम कुझु त उथियो जंहिंखां पोइ ख़बर त पई त इहे इदारा कीअं खणी माण्हुनि खे पहुचाइनि था बहरहाल इहो आम माण्हू जो आम शहरी जो जेको खॼणु आहे गुम थियणु आहे उनखां पोइ मोटी अचणु आहे या उनजो पंहिंजो लाश जो मोटी अचणु आहे इहो सिलसिलो बि बहरहाल काफ़ी अरसे खां वठी डिस्कशन हेठि रहियो आहे ऐं उहो थोरे जो आम मीडिया ते उहो डिस्कस बि नथो थिए पर बहरहाल उन्हनि भेनरुनि उन्हनि माइरनि उन्हनि पीअरनि उन्हनि पुटनि जा जेके पंध आहिनि उन्हनि जा जेके पड़ाॾा आहिनि उहे मुख़्तलिफ़ शहरनि में जलूसनि जी शिकिल में बहरहाल उन्हनि खे को बि रोके न सघियो आहे समूरनि प्रेशर जे बावजूदि उहा जेका आहे उहो आवाज़ु जेको आहे उहो दॿाइजी न सघियो आहे नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो वक़्फ़े खां पोइ पाण काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जे मामले ते गुफ़्तगू कंदासूं मुल्क जो नामियारो टेक्नोक्रेट अॻूणो वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब असां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा उन सां काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जे अंदरि सेंसस LNG हायर एजुकेशन ऐं उनखां अलावा ॿिया जेके मामला आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासूं असां सां गॾु वेलकम बैक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सुभाणे थी रहियो आहे जंहिंमें काफ़ी ड्रिघी एजेंडा आहे 17 नुकाती एजेंडा में जेके इशूज़ रखिया विया आहिनि उनमें ॿ चारि ॻाल्हियूं इंतिहाई अहम आहिनि हिकिड़ा त उनमें इशूज़ जेके आहिनि उहे तइलीम जे हवाले सां रखिया विया आहिनि उनखां अलावा डिवॉल्व थियल खाता जेके हेल्थ ऐं पंहिंजो पॉपुलेशन वेलफेयर जा आहिनि उन्हनि जे बारे में बि गुफ़्तगू रखी वई आहे जॾहिं त सूबनि जा जेके पैसा FBR थॾे ते कटे थी पई उहे बि इशू रखिया विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे गैस LNG जे हवाले सां बि रखिया विया आहिनि मामला जेके आहिनि उहे डिस्कशन लाइ पर सभ खां अहम जेको आहे उहो आहे त सेंसस जेका 2017 में थी उनजे नोटिफिकेशन जो मामिलो बि गॾु रखियो वियो आहे इन्हनि समूरनि मामलनि ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे मारूफ़ टेक्नोक्रेट अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन सां अचो त उन सां गुफ़्तगू कयूं कुरैशी साहिब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कुरैशी साहिब कीअं था ॾिसो जेको सुभाणे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जी जेका एजेंडा आहे जंहिंजा कुझु नुक़्ता त मूं ॿुधाया पर तव्हांखे ज़ाहिर आहे उनजी वधीक तफ़सीली ख़बर आहे छा चवंदव उनजे बारे में अरे ये काफ़ी इन में जेके तव्हां नुक़्ता ॿुधाया आहिनि इहे रिपीट थी रहिया आहिनि छाकाणि जेको इहो गैस जो इशू आहे गैस जे रॉयल्टी जो इशू आहे इहो गुज़िरियल 2 सालनि खां वठी हले पियो तंहिंखां पोइ जेके असांजा जेके पैसा कटिजनि था पिया इहे लास्ट जेका काउंसिल जी मीटिंग थी उन जेका पंहिंजो डिसंबर में उन में बि इहो इशू आयो हो बलूचिस्तान सिंध जा जेके कलेक्शन जेके आहिनि से 100 कटे था छॾनि पिया फेडरल गवर्नमेंट वारा उन में उहो जेको इशू आयो हो इन खां पोइ जेको तव्हां ॿिया जेके ॿुधाया त इहे सभु इशू रिपीट थी रहिया आहिनि ऐं अंदरि आई डोंट नो अंदरि कीअं थो डिस्कशन थिए लेकिन फ़ैसिला अची कोन रहिया आहिनि इशू बार बार थी रहिया आहिनि ऐं ॿिया शायदि पाणीअ जो बि जेको मसइलो हुन ते बि वरी ॿीहर हिन जो जनरल जी पंहिंजे ठाहियूं एडवोकेट जनरल जे लाइ हिकिड़ी कमेटी वरी ॿीहर ठाहियूं इहे सभु इशू जेके आहिनि से हलनि था ऐं वॾो जेको क्रूशल इशू आहे सो आहे सेंसस वारो हाणे सेंसस जो इशू बि पहिरियों दफ़ो कोन थो अचे पियो सेंसस जो इशू 2-3 दफ़ा अची चुको आहे जिते हिन जा इख़्तिलाफ़ थिया आहिनि हाणे जेका मुंहिंजी जेका ख़बर आहे त शायदि सिंध गवर्नमेंट जो चवणु त इहे सेंसस जो रिज़ल्ट असां कोन मञींदासीं हाणे हिन जा जेके इम्प्लीकेशन थींदा उहे सॼे मुल्क ते थींदा हाणे इन करे थी सघे थो त सिंध गवर्नमेंट जे डिसीशन खे ओवर रूल कयो वञे छाकाणि जो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में ज़रूरी न आहे त मेजॉरिटी जा डिसीजन थियनि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में तव्हां मेजॉरिटी डिसीजन करे सघो था भई यूनानिमस डिसीजन थियणु ज़रूरी न आहे इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि हाणे सोचण जूं न ऐं इन खे
किथे थी ॻाल्हि बीहे वञे उहो त हाणे ख़बर पवंदी जॾहिं सुभाणे अचनि मीटिंग थिए थी नथी थिए केतिरी लंबी थी थिए कहिड़ा आइटम अचनि था कहिड़ा आइटम कोन था अचनि पिया छाकाणि जो बलूचिस्तान वारे बि जेको आहे सो अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त भई असांजा जेके मसइला आहिनि गैस सां रिलेटेड ऐं जेके असांजा डिडक्शन जेके आहिनि असां इहे CCI में खणी वेंदासीं त सिंध ऐं बलूचिस्तान घणो करे हिक पेज ते बीहंदा छाकाणि ॿिन्ही जा इंट्रस्ट कॉमन आहिनि ख़ुशूसन गैस जे सूरत में ऐं ॿियनि ॻाल्हियुनि में पर ॿाहिरि तो KP ऐं हिन जा छाकाणि हुते वरी हुकूमत बि सही सिधी PTI जी आहे उहे ॿई हुकूमतूं चाहिण जे बावजूद बि शायदि हिन जो साथ न ॾेई सघनि इन करे देयर विल बी डिवीजन पर सेंसस जी जेका तव्हां ॻाल्हि कई कुरे साहब सेंसस जे मामले ते त सिंध गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी मुतहदा क़ौमी मूवमेंट जेका इत्तेहादी आहे वफ़ाक़ी हुकूमत जी ख़ुदि जेको आहे PSP या जेको आहे पंहिंजो PTI जा जेके कराची सिंध जे ॿियनि इलाइक़नि जा जेके मेंबर आहिनि सेंसस जे मामले ते त मजमूई तौर ते सभु सिंध जे अंदरि इहो इत्तफ़ाक़ आहे त सेंसस में सिंध सां ज़्यादती थी आहे ऐं जेको तय थियो हुयो त कुझु पोर्शन्स जेके आहिनि उहे सैम्पलिंग जे तौर ते वरी थींदा उहे न कराया विया अरे ॻाल्हि ॿुधो न ॻाल्हि आहे त इहा इहे सेंसस ते इहे सेनेट जी कमेटी थी जंहिंजी प्रेज़ेंटेशन ते अॻियां सेनेट मेंबर्स खे जॾहिं बाजवा साहब हुयो चीफ सेंसस कमिश्नर उन जे प्रेज़ेंटेशन कयूं मामिलो ऑलमोस्ट सेटल थी वियो हो वरी पोइ ॿीहर जेको आहे सो इहो बेसिकली मामिलो घणे भाङे MQM जे तरफ़ो खयो वियो हो पोइ सिंध गवर्नमेंट इन ते पोइ आई न त सिंध गवर्नमेंट जेकॾहिं ॾिसो मां चवां थो जेकॾहिं सेंसस ते ग़लति आहे त भला पोइ पारावंशल कॉन्स्टिट्यूंसीज़ ऐं जेके नेशनल असेंबली जूं कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि जंहिं ते प्रेज़ेंट असेंबलियूं अचियूं आहिनि जंहिंमें कुझु सीटूं कराची जूं घटियूं जेकाबाद जी सीट घटी मरीरे जी सीट वधी उहे छो एक्सेप्ट कयूं वयूं उहा 2017 जी सेंसस हुई न जॾहिं नेशनल असेंबली ऐं प्रोविंशियल असेंबली लाइ उहे एक्सेप्टेबल हुई सभिनी खे उन बेसिस ते इलेक्शन विढ़ियूं वयूं हाणे छो उनखे एक्सेप्ट छो नथो कयो वञे ऐं ॿियो जेको न पर कोई साहब उन वक़्तु इहो चयो न त ही इंटीरियम जेके नतीजा आहिनि ऐं असां पंहिंजो कुझु परसेंट चयो वियो त उन्हनि ते वरी कराईंदासूं पंहिंजो सेंसस ऐं उनखां पोइ जेको आहे जेके फाइनल नतीजा ईंदा तंहिंजे करे त 17 जी सेंसस जा नोटिफिकेशन 20 ताईं न निकितो आहे न नोटिफिकेशन ॻाल्हि कोन्हे ॻाल्हि आहे एक्सेप्टेंस जी नोटिफिकेशन ते एतिराज़ हुयो तव्हांखे चवां थो उन वक़्त ते हालात अहिड़ा थिया जो हुननि इंटरनेशनल तव्हांजी जेके 3 महीने खां पोइ जेका तव्हां रिकाउंट कयो था पिया त उहो एक्सेप्टेबल न हूंदो आहे दिस इज़ द प्रैक्टिस ऐं तव्हां सेंसस जेको आहे तव्हांजी इंटरनेशनल ऑब्लिगेशन आहे ऐं कॾहिं बि जॾहिं बि थी आहे इहे कुझु ब्लॉक्स लास्ट सेंसस 98 में थी आया सेक्रेटरी स्टेट डिवीजन उन वक़्तु बि कराची में ऑब्जेक्शन आया मूंखे जॾहिं यादि आहे त को 15-16 ब्लॉक जंहिंमें घणो करे कुझु ब्लॉक लियाकताबाद जा उन्हनि जी असां ॿीहर सेंसस कराईसीं इमीडिएटली बिफोर डिक्लेयरिंग द रिज़ल्ट फाइनल ऐं उन में असां पोइ जेको बि असेसमेंट थी असां हुनखे गवर्नमेंट खे रिपोर्ट ॾेई करे असां पंहिंजी फिगर्स एडॉप्ट कयूंसीं उहो इमीडिएटली थी सघे थी पई बट नॉट आफ्टर 1 year आफ्टर 6 months इन में पॉपुलेशन जी माइग्रेशन इन माइग्रेशन आउट माइग्रेशन थी थिए ऐं सैंक्टिटी कोन थी रहे पई ऐं कंहिं बि को बि इंटरनेशनल एजेंसी तव्हांखे हीअ जेका बि सेंसस थी त इंटरनेशनल एजेंसी जो सुपरविजन जे अंदरि थी ऐं उन खां अलावा फ़ौज जी सुपरविजन इन खां रेंजर्स आहे सिंध पुलिस ई ऐं सिंध जी पब्लिक सिंध जी एडमिनिस्ट्रेशन ई सभई तव्हांजा जेके असिस्टेंट कमिश्नर आहे इन में इन्वॉल्व आहे पोइ छो न करे सघिया ईअं थोरी आहे त को ॿाहिरो को फ़रिश्ता अची त कोन करे विया न हाणे छा थो थी सघे जीअं मिसाल तौर जेका पोजीशन मां सम्झां थो जेकॾहिं if I am there in the CCI power मूंखे I can overrule one province and we can go ahead with the census जेका बि आहे अच्छा हाणे ॿियो जेको इशू आहे उहो आहे पंहिंजो हिन जो असांजी जेका तालीम जे हवाले सां ॿ नुक़्ता रखिया विया आहिनि हिकिड़ो त हायर एजुकेशन जे हवाले सां रखियो वियो आहे ॿियो जेको आहे बेसिक एजुकेशन जे हवाले सां बेसिक एजुकेशन कम्युनिटी स्कूल टू प्रमोट लिटरेसी इन कंट्री हाणे तालीम CCI में कॾहिं खां थी वियो आहे पंहिंजो बिल्कुलु तालीम CCI जो न आहे तालीम जेकॾहिं करणी बि आहे त हुन लाइ इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन में तालीम थी सघे थी डिस्कस छाकाणि देयर आर 2 इंस्टीट्यूशन हिकिड़ो IPC आहे ॿियो CCI आहे ऐं फेडरल गवर्नमेंट ॿिन्ही इदारनि खे रिकॉग्नाइज़ करे थी हिन वक़्तु बि जेका CCI जी जेका
सेक्रेटरीट जेका आहे IPC में आहे ऐं IPC जो इंस्टीट्यूशन भुट्टे साहब जे ज़माने में हूंदो हो, दैट इज़ कॉल्ड इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन। बेसिकली हिन ॿिन्ही खे मिक्स करण जी कोशिशि कई आहे, जेको कॉन्स्टिट्यूशनली इहो जेको आहे सो ग़लति आहे। जो कॉन्स्टिट्यूशनली तव्हां जेको जेके सब्जेक्ट आहिनि CCI जा उन में तव्हां इहो इवन एज ए स्पेशल केस रखी कोन था सघो पिया। इहो डिसीजन जेकॾहिं थींदो एजुकेशन जे इश्यूज़ ते त इहो एक्सेप्टेबल न थींदो, न सोसाइटी खे न कोर्टुनि खे। तंहिंजे करे ऐं इहे जेके बेसिक एजुकेशन वारा जेके आहिनि इहे नेशनल एजुकेशन फाउंडेशन अंदरि सॼे मुल्क में हज़ारे इदारा हलंदा जंहिंमें फंड कंदी फेडरल गवर्नमेंट, ऐं उनखे बजट जे ज़रिए फेडरल PSDP नेशनल एजुकेशन फाउंडेशन खे बेसिक एजुकेशन प्रोजेक्ट लाइ पैसा ॾिना वेंदा अरब 1.5 अरब रुपयो हर साल। हाणे उहे चवनि था त सूबा पंहिंजा पाण खणनि ऐं मर्कज़ जे हलाईंदो बि त रुगो गिलगित बल्तिस्तान में ऐं पंहिंजे इस्लामाबाद में। हाणे इहो सूबत ते मदार करे थो खणनि या न खणनि, पर इहो इशू CCI जो न आहे। साॻे वक़्तु जेको आहे एजुकेशन CCI जो इशू न आहे। हायर एजुकेशन लाइ चवनि था त जेको पोस्ट 18th अमेंडमेंट्स सिनेरियो आहे उन में हायर एजुकेशन सां जेके लाॻापियल मामला आहिनि उहे CCI में डिस्कस कंदासीं। न त हायर एजुकेशन जा लाॻापिया मामला इहे कोन लॻा, या त हायर एजुकेशन टोटल ख़तमु करे सूबा पंहिंजी ठाहिनि, सूबनि पंहिंजी हायर एजुकेशन कमीशन ठाहियूं, पर दे आर मच इफेक्टिव, नॉट मच इफेक्टिव। हर सिंध गवर्नमेंट खे 3 साल थिया आहिनि हायर एजुकेशन कमीशन ठहियल आहे, पर तव्हां ॿुधो आहे त कुझु उन जो को परफॉर्मेंस आहे? नथा हली सघनि, इदारा नथा हलाए सघनि सूबा। जे हायर एजुकेशन कमीशन पोवर एजुकेशन स्टैंडर्ड्स जो इशू थींदो त जेकर हिकिड़ो हायर एजुकेशन कमीशन ठहियल आहे, जेकर उनखे तव्हां रिकॉग्नाइज़ कयो था लेटेस्ट रन, तव्हां जेकर पंहिंजे हायर कोई ठाहींदव त पोइ इहो इशू अञा ॿियो वॾो इशू जेको आहे सो आहे पाकिस्तान मेडिकल काउंसिल जो, जंहिंजो हाणे शायदि बाइकाट पियो थिए इम्तिहान जो, उहो बि जेको आहे सो बि अनकॉन्स्टिट्यूशनल हिननि पाकिस्तान मेडिकल कमीशन ठाही आहे PMDC खे ख़तमु करे। हाणे सिंध सूबो थो चए थो भई तव्हांखे ठाहिण जो इख़्तियार ई कोन्हे, तव्हां PMDC ठाहे नथा सघो पिया। ऐं PMDC जेका ठहियल आहे उन जे बदिरां तव्हां जेका पाकिस्तान मेडिकल कमीशन ठाही आहे, जंहिंखे चओ था त 16 नवंबर ते ग़ालिबन इम्तिहान थींदा ऐं एजुकेशन जा इम्तिहान जेके आहिनि ॿारनि जी जेका मेडिकल एजुकेशन कॉमन करण जे लाइ हिकिड़े क़िस्म जा इम्तिहान थियनि ऐं प्राइवेट एजुकेशन वग़ैरह खे बि इन सां गॾे छॾनि, इन ते वॾो सिंध गवर्नमेंट खे एतिराज़ आहे। साईं ख़ुदि ही जेका CCI आहे कुरैशी साहब, जेका ही CCI आहे हिन में हिकिड़ो नुक़्तो रखियो अथऊं हेल्थ ऐं पॉपुलेशन वेलफेयर जा जेके वर्टिकल प्रोग्राम आहिनि, व्हाट डज़ दैट मीन? ऐं उहे उन जा जेके एलोकेशन जेके आहिनि से फेडरल गवर्नमेंट फेडरल सूबाई हुकूमतनि चयो त 18 अमेंडमेंट खां पोइ कुझु साल तव्हां इहे जेके वर्टिकल प्रोग्राम आहिनि, मैं जेको न्यूट्रिशन जो प्रोग्राम आहे या जेको अवांजो EPI जेको आहे एक्सपेंडेड जेको टुकनि वारो वॾो प्रोग्राम आहे, पॉपुलेशन वेलफेयर प्रोग्राम आहे, इहे सभु पैसा फेडरल गवर्नमेंट ॾींदी। पर हाणे फेडरल गवर्नमेंट चए थी भई सभु सब्जेक्ट एज़ अ सब्जेक्ट तव्हां ॾे ट्रांसफर थी विया आहिनि, इहे तव्हां पाण संभालियो। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿियो छा आहे, इहे सभु प्रोग्राम UNICEF सां या WHO सां या फॉरेन फंडेड आहिनि, ऐं फॉरेन फंडिंग डायरेक्टली फेडरल गवर्नमेंट ते वठी थिए पई, उतो पैसा ॾियनि था। हाणे इन ते बि रोल आहे त या त फॉरेन फंडिंग डायरेक्टली सूबा वठनि ऐं फॉरेन एजेंट सूबनि खे पैसा ॾियनि। इहे जेको वर्टिकल प्रोग्राम्स, इहे 4-5 प्रोग्राम्स आहिनि ऐं जेके यको इन जो बि रोलो लॻो पियो आहे, इहो इन ते बि को फ़ैसिलो कोन थो थिए। दैट इज़ लैक ऑफ डिसीजन मेकिंग ऐं अंडरस्टैंडिंग। मां ख़बर न आहे त इहे छो नथो इन ते फ़ैसिलो थिए, हिकु पासे करे छॾनि ॻाल्हि खे। ऐं इहे सभु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहे इशूज़ अगेन एंड अगेन दे आर कमिंग टू CCI। अच्छा, LNG गैस चवनि था त इहो चवनि था त तय थियल आहे त गैस जंहिं सूबे मां निकिरंदी पहिरें उन सूबे जूं समूरियूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं, पोइ उहा ॿियनि सूबनि ॾे वेंदी। न, इन में हिकिड़ो ॻाल्हि आहे, इन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त सब्जेक्ट एग्ज़िस्टिंग यूज़िस, इहो जेको इन जो फ़ाइदो था वठनि पिया। मिसाल तौर जेकॾहिं 100 गैस निकिरे थी सिंध मां इन खे इन कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट खां अॻु में, ऐं जेकॾहिं डिस्ट्रीब्यूशन इहा ई त 40-50 40 सिंध ऐं 20 KP इस्तेमालु कंदो, त जेकॾहिं सिंध मां हाणे 120 निकिरे थी त मिनिमम 40 ते 50 हक़ु आहे। भले तव्हां वधीक न ॾियोसि, पर 40 ते 50 हक़ु ईंदो। माना त सब्जेक्ट जेके एग्ज़िस्टिंग यूज़िस आहिनि, हाणे उन प्रोविजन जो फ़ाइदो वठंदे जेका कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थी, उन इहो लिखियलु हो सूबे जो पहिरियों हक़ु आहे, पर सब्जेक्ट टू प्रोटेक्ट एग्ज़िस्टिंग यूज़िस।
उन जो फ़ाइदो वठंदा, छाकाणि जो गैस वधी कोन्हे, गैस घटी आहे, उन वधी इहो थींदो त हर सूबे जो उन रेशो में घटिबो, छाकाणि एग्ज़िस्टिंग यूज़ सिंध जा पूरा न थींदा त पंजाब जा यूज़ कीअं पूरा थी सघंदा। सही 10 साल थी विया आहिनि कुरेश साहब, 10 साल थी विया आहिनि अरिड़हीं तरमीम खे कए, अञा ताईं असां एम्बिग्यूटिज़ जेके आहिनि उहे असां कॾहिं अस्पतालनि जे बारे में ॿुधूं था त वफ़ाक़ खणे थो, वरी सूबनि खे मिलनि थियूं, कॾहिं जेके इहे वर्टिकल प्रोग्राम हेल्थ जा ऐं पॉपुलेशन वेलफेयर जा उहे मथे पिया आहिनि छा, कॾहिं हायर एजुकेशन जा मामला मथे पिया आहिनि था, कॾहिं जेको आहे पंहिंजो करिकुलम जा मामला जेको वफ़ाक़ चए थो त असां कंदासीं, शफ़क़त महमूद साहब मीटिंग्स शुरू करे थो ॾे, LNG जा मामला जेके आहिनि, गैस जा मामला, त सूबनि जो हक़ आहे उहो सब्जेक्ट टू फलाणो सब्जेक्ट टू, मतिलबु अरिड़हीं तरमीम खे पास थिए 10 साल थी विया, पोइ बि तक़रीबन हर डिवॉल्व थियल सब्जेक्ट ते जेको एम्बिग्यूटीज़ पियूं आहिनि। अदा इन में ॾिसो, इन में सूबनि जी बि सूबा पंहिंजी वारसी कनि न, सूबा पंहिंजी मालिकी कनि इशूअ जी, फेडरल गवर्नमेंट खे जेके वणो आहे सो करे। हाणे सूबा जेकॾहिं मालिकी न कंदा ऐं जेकॾहिं सूबा कोर्टुनि में वञी सघनि था पिया, बेसिकली कसूर त सूबनि जो चवंदुसि न, जो पंहिंजी हुननि जा जेके पंहिंजा जेके सिस्टम्स आहिनि तंहिंखे कोन था हलाए सघनि पिया त ॿिया सिस्टम किथां कंदा। अरिड़हीं तरमीम ठही त वई, पर we never prepared ourselves for the implementation. सिंध में ॾिसो, मां ॿियनि सूबनि ते कमेंट्स कोन थो कयां पियो, पर सिंध में we have failed to implement it. ऐं जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट चए थी भई जेका फिज़िकली तव्हां वटि शइ आहे, तव्हांजी शइ आहे, तव्हां उनखे हलायो, ऐं जेका फेडरल गवर्नमेंट अनकॉन्स्टिट्यूशनल ॻाल्हि करे थी तव्हां कोर्ट में वञो, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से इहे ॻाल्हि त सिलसिलो, पर छा आहे जो तव्हांजी जीअं त ओवरऑल यू आर, तव्हां कॉम्प्लिकेशन जो शिकार आहियो, तव्हांजो ओवरऑल गवर्नेंस जेके भला प्रोविंशियल तव्हांजो सब्जेक्ट उन में तव्हांजो परफॉर्मेंस छा आहे सिंध गवर्नमेंट जो, माय क्वेश्चन इज, हे त डिवॉल्व वारा त पोइ आया न सब्जेक्ट, जेके तव्हांजे इनहेरिटेड सब्जेक्ट आहे जंहिंमें लोकल बॉडीज़ आहिनि, म्यूनिसिपलिटीज़ आहिनि, प्राइमरी हेल्थ आहे, सेकेंडरी हेल्थ आहे, टर्शरी हेल्थ आहे, प्राइमरी एजुकेशन आहे, एजुकेशन स्टैंडर्ड्स आहिनि, छा आहे जनरल हालत तव्हांजी सिंध में केतिरी आहे, न्यूट्रिशन ऑफ फूड तव्हां प्रिक्योरमेंट ते कणिक प्रिक्योरमेंट कयो कोन था पिया, लास्ट ईयर तव्हां प्रिक्योरमेंट कोन कई, हिन साल बि तव्हां देर सां प्रिक्योरमेंट कई, तव्हां पंहिंजे एग्रीकल्चर जी जवाबदारियूं पूरियूं कोन था कयो पिया, वाटर डिस्ट्रीब्यूशन तव्हांजी फैक्ट आहे, जेके तव्हांखे मिलियल सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि में तव्हांजो परफॉर्मेंस छा आहे, जो तव्हां हाणे शिकायत कयो था त 18 अमेंडमेंट जो परफॉर्मेंस कोन थो रहे। फेडरल गवर्नमेंट जी प्रायोरिटीज़ न आहिनि, फेडरल गवर्नमेंट इज मास ऑफ कंफ्यूजन। गुज़िरियल 2 सालनि खां वठी फेडरल गवर्नमेंट जो कंहिं बि फील्ड में परफॉर्मेंस अपडेट न रहियो आहे, ऐं उन जे करे पोइ दिस इज़ वन ऑफ द इशूज़, त असां जेके इम्पॉर्टेंट इशूज़ खे छॾे करे ऐं इन में सूबा ख़ुशि न आहिनि, मतिलबु ईअं कोन्हे त को सिर्फ़ु सिंध खे प्रॉब्लम आहे, इवन अदर प्रोविंसिस आर नॉट हैप्पी, बट सम आर वोकल, सम आर नॉट वोकल, तंहिंजे करे सूबनि सां ज़्यादतियूं थी रहियूं ऐं फेडरल गवर्नमेंट जेका आहे सा कंफ्यूज़ड आहे, ऐं फेडरल गवर्नमेंट खे पंहिंजो सुञाई आहे। ॾिसो न NFC जेको ॻाल्हि आहे, 3 साल NFC, टियों दफ़ो NFC जो टियों टर्म थो अचे, अञा ताईं NFC तव्हांजी कोन थी आहे, जेको वधीक कॉन्स्टिट्यूशन रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त हिकिड़ो इशू त कोन्हे न फयाज़, सही था चओ। वॾी महिरबानी फज़लुल्लाह कुरैशी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, मुल्क जे नामियारे टेक्नोक्रेट अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जो व्यू पॉइंट तव्हां ॿुधो। सुभाणे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट यानी गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास थिए थो पियो। तमामु डिघी एजेंडा आहे, 17 नुकाती एजेंडा, जंहिंमें न सिर्फ़ु पंहिंजो सेंसस जे बारे में जो नोटिफिकेशन जे बारे में ॻाल्हायो वेंदो, LNG जे बारे में ॻाल्हायो वेंदो, उनखां अलावा हायर एजुकेशन पोस्ट जेको आहे 18th अमेंडमेंट जेके इशूज़ आहिनि उन ते ॻाल्हायो वेंदो, ऐं जेके बेसिक एजुकेशन जेका वफ़ाक़ी हुकूमत जा इदारा आहिनि उन जे बारे में ॻाल्हायो वेंदो। उनखां अलावा हेल्थ ऐं पॉपुलेशन जा जेके वर्टिकल प्रोग्राम आहिनि उन जे फंडिंग जे बारे में ॻाल्हायो वेंदो। ॿिया केतिरा इशूज़ आहिनि इंतिहाई अहम आहिनि, जंहिंजे मां केतिरनि जे बारे में साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब जो चवणु इहो हुयो त उहे इशू काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जा न आहिनि, उहे इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन कमेटी या कंहिं ॿिए फोरम ते वञणु घुरिजनि, छाकाणि त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट बहरहाल इन्हनि मां केतिरनि सब्जेक्ट्स खे डिस्कस करण जे लाइ मुनासिब फोरम न आहे। बहरहाल सेंसस जे बारे में सुभाणे सिंध गवर्नमेंट कहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कंदी, कुरैशी साहब जो चवणु इहो त जेको 17 जी सेंसस खे हाणे जीअं त 3 साल थी विया आहिनि, हाणे उहा सेंसस या त वरी थिए या उहा क़बूल कजे, छाकाणि त ॿियो को ऑप्शन न आहे, छाकाणि त 3 सालनि खां पोइ कुझु इलाइक़नि जी जेका आहे उहा वरी कराइण पंहिंजो सैम्पलिंग जे तौर ते उहो इंटरनेशनल जेको कोड आहे सेंसस जो उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी वेंदी। नाज़रीन, सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकी सां इजाज़त सदाईं गॾु।